सिंध मां हिकड़ो सैयद सोणो न्याणियूं हुयसि टे, घणी हुयसि न्याणियूं टे। गरीबी हाल हुयो, अगे हिंद ऐं सिंध हुई, इंडिया ऐं पाकिस्तान कोन हुया। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती बेहिश्ती अजमेरी ॿुधो अथव अदा? ख़बर पियसि त उन जवान जे दर ते रोज़ सवें देगियूं लंगर जूं थियूं हलन। दिल में ख्याल कई त सैयद हां वञा तो ख्वाजा जे दरड़े ते, जरूर मुंहिंजो ख्याल कंदो, कुछ वडड़ो ॾींदो त मुंहिंजी ज़माने जी मुश्किल हल थी वञे। सिंध मां निकिरी हिंद में पहुतो, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरीअ जे दरबार में पहुतो। ॿुधाइण वारे ॿुधायो त सवाल न कजा, चुप करे वेही रहजा। सभिनी ॾे निहारे ख्वाजा मोइनुद्दीन दिल भर उन सैयद सोणे खे चयो, सोणा को कमकार ॿुधाए। सोणे ख्वाजा मोइनुद्दीन खे जवाब ॾिनई त रोज़ तव्हां जे दरबार में सवें देगियूं पयूं लहन, जेकॾहिं हिकिड़े ॾींहं जूं देगिन जो सॼो मटीरियल मूंखे ॾींदो, मुंहिंजो मामिलो हल थी वेंदो। ख्वाजा फरमायो, असांखे क़बूल आ। सुबुह थियो, शाम ताईं हिकिड़ी देग जो भी सामान न आयो, जिथे सवें देगियूं रोज़ ईंदियूं हुयूं। ख्वाजा मोइनुद्दीन ॾे निहारे चवे थो, ही छा आहे? ख्वाजा मोइनुद्दीन फरमायो, सौदो पाण कयो थई, जंहिंसां कयो थई उन खां पुछ। ॿियो ॾींहुं गुज़रियो, कुछ भी न आयो, जिथे सवें देगियूं लहंदियूं हुयूं। इजाज़त घुरी, साईं मूं बस कई, मूंखे न खपे। ख्वाजा मोइनुद्दीन चयो, मेहमान थी आयो आ, अञा हिकिड़ी रात रही पओ। बादशाह जे दिल में ख्याल आयो त टी रात जंहिं सॾु करे रहायो आ, सुबुह जो जरूर को वंड ॾींदो। जीअं सुबुह थियो, सिंध जे सोणे जॾहिं उतां मोकिलाइण चाहियो त ख्वाजा मोइनुद्दीन अजमेरी पाण फरमायो, ॿियो त कुछ भी मूं वटि मौजूद नाहे, हिकिड़ी छिनल जुतड़ी पई आ। इहा जेकॾहिं क़बूल कयो त ॾियां थो, पर जे सौदो कयो त किथे सोची समझी पोइ सौदो कजो। जॾहिं उन जवान खे छिनल जुतड़ी मिली, बेदिलियो खणी कुल्हे ते रखी निकिरी पियो। हेॾां अची रहियो आ, होॾां उन वक्त जो गवर्नर अमीर खुसरो, जेको ख्वाजा मोइनुद्दीन जो दीवानो आ, 70 उठन जी कतार सिंध मां सौदा करे रेशम ऐं पशम सां भरे मोटियो थो अचे। होॾां हो जवान निकितो आ, रस्ते में उनखे रात थी। अॼु जे लफ़्ज़नि में चऊं त को स्टाफ हुयो, उन्हनि खे चयईं त ग़रीब सैयद हां, मूंखे सुम्हण लाइ जाइ ॾियो। को कमरो ख़ाली हुयो। उन होटल वारे चयो, सोणा तुंहिंजे नाम तां कुर्बान रही पओ। सोणो सादात रही पियो। होॾां अमीर खुसरो जीअं उन स्टाफ खां, उन इलाइक़े खां मैल परे हुयो, त पंहिंजे ग़ुलामनि खे चयईं, ॻाल्हि ॿुधो। चयूं, साईं कहिड़ी? चई, मूंखे पंहिंजे मुर्शिद जे हुजण जी खुशबू अचे रही आ। ग़ुलामनि चयो, साईं झंगल में? पाण फरमायूं, हा। खुशबू ते हलंदे हलंदे जॾहिं उन इलाइक़े में ख्वाजा मोइनुद्दीन जो ग़ुलाम खुसरो, अमीर खुसरो पहुतो। पहुचण शर्त उन होटल जे मालिक खे चयईं, हीअ खुशबू किथां अची रही आ? चई, ॿी त ख़बर नाहे, हिकिड़ो परदेसी आ, सैयद सगोरो आ, कमरे में सुतो पियो आ। अमीर खुसरो जीअं वियो, कमरे जो दरड़ो खोली, खुशबूअ जी हुबकार हुई। हथड़ा ॿधी चवे थो, ओ दिलबर, इहा जेका खुशबू खणी आयो आ, इन खुशबूअ जो सौदो मूंसां कर। खुशबू मूंखे ॾे, जेको घुरी उहो तोखे ॾियां।
70 उठ हुया, 70 गुलाम हुया, कंहिंखे खुशबू न आई। खुशबू आई त उनखे आई जंहिंजो कनेक्शन मिलियल हुयो। ॻाल्हि सम्झ में अचे थी न? नक त सभिनी खे हुयो, दिमाग़ बि सभिनी खे हुयो, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, खुशबू उनखे आई जंहिंजे नक जो कनेक्शन न पर दिल जो कनेक्शन ॻंढियल हुयो। अमीर खुसरो जंहिं वक्त में उन सुणे सैयद सादात खे चयो, इहा नालैन मुंहिंजे हवाले कयो, जेकी घुरो सो ॾियां। उन सैयद खिली चयो, छिनल जुतीअ जो मुआविज़ो छा घुरां। अमीर खुसरू चयो, हुकुम कयो सोना जी, जेको वणई सो ॾे। 70 उठ जी कतार हुई, महार खणी हथ में ॾेई करे चवण लॻो, ऐ सोना, सौदो त मुनासिब कोन कयो थम, क़ीमत अदा कोन थो कयां, पर नाराज़ न थी जा। 70 उठन जी कतार महार हथ में वठी करे अॻिते वञी बीही करे सॾु कयईं, ओ अमीर खुसरो, हिकिड़ो मुंहिंजो शर्त क़बूल कर। चयईं, कहिड़ो? 70 उठ त ॾिना थई, पर मां ग़रीब अणवाकुफ़ रस्ते जो, जेकॾहिं के चोर धाड़ेल फुरे वञनि त मां छा कंदुसि? इहे 70 पंहिंजा ग़ुलाम बि ॾे त मूंखे मंज़िल ते पहुचाए अचनि। 70 ग़ुलाम बि अमीर खुसरो ॾिना, 70 उठ बि रेशम जा लॾियल ॾिना। जीअं मुंहिंजा दोस्त हिंद में अञा पहुतो त ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती सुबुह जो सवेर पंहिंजे ग़ुलामनि खे चई रहियो आहे त अॼु असांखे अमीर खुसरूअ जी खुशबू अची रही आहे, ख़बर नाहे केॾी महिल अची पहुच। दिल जो कनेक्शन जॾहिं मिलियल हूंदो आहे न मुंहिंजा दोस्त, त पोइ मैलनि जो मामिलो कोन हूंदो आहे। अगरि दिल जो कनेक्शन नाहे त भाउ भाउ सां गॾु वेठो आहे, विच में दीवार आहे, ॼण त हिकिड़ो कराची ॿियो पिंडीअ वेठो आहे। हे सॼो सिस्टम हले पियो न लाइट जो, जनरेटर ओ हुते थो पियो हले, रोशनी हिते थी पई हले। जनरेटर खां 100 मीटर हेॾे रोशनी आहे, जनरेटर खां परे पासे 5 फुटनि ते ऊंदह आहे। मामिलो छा आहे? जनरेटर खां पुछो त परे पासे ऊंदह, हिन पासे रोशनी छो? जनरेटर जवाब ॾींदो, मुंहिंजो नालो आहे पावर। हिन पासे वारनि पंहिंजो कनेक्शन मूं सां मिलायो आहे, मूं उन्हनि खे रोशन करे छॾियो आहे। हुन पासे वारनि कनेक्शन ई कोन मिलायो आहे, इन करे ऊंदह में पिया आहिनि। मामिलो आहे दोस्त सॼो कनेक्शन जो। अगरि कनेक्शन इंसान जो मिली वञे त इंशा अल्लाह ताला जनरेटर सां कनेक्शन मिलंदो, बिजलीअ सां मिलंदो त तो असांजो घर रोशन थींदो। पर जे दिल जो कनेक्शन मिलंदो मदीने वारे घोट सां त पोइ दिल जो अंगण रोशन